मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं नंढो ॿारु पैदा थियो ऐं पैदा थियण खां बाद में 5 या 10 मिंट ज़िंदा हुयो, इन खां बाद में इंतकाल करे वियो, छा इन जो जनाज़े नमाज़ थींदी या न? तमामु साथी हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे इल्म में रखनि त हर उन ॿार जी जनाज़ा नमाज़ थींदी जेको दुनिया जे अंदरि जीअं जो आयो, यानी माउ जे पेट खां जीअं जो निकितो, निकिरण सां पोइ उहो चंद मिंट बि ज़िंदा छो न हुजे, यानी मसलन तौरु 1 मिंट ज़िंदा हुयो या 2 मिंट ज़िंदा हुयो या बाज़ औक़ात 10 मिंट ज़िंदा हुयो, 15 मिंट ज़िंदा हुयो, त दुनिया जे अंदरि जीअं जो आयो पर आयो उहा ज़िंदा जी हालत में, ऐं 2 मिंटनि खां या 5 मिंटनि खां बाद में उनजो जेको इंतकाल थी वियो आहे ऐं उहो मरी वियो आहे, त उन ॿार जो जनाज़े नमाज़ थींदी। ऐं उन ॿार जी जनाज़ा नमाज़ न थींदी जेको माउ जे पेट खां इन हालत में निकितो त उहो जेको आहे यानी मोल ई हुयो, कंहिं क़िस्म जो जेको ज़िंदा हुयो ई न, माउ जे पेट खां निकिरण सां ई उहो जेको आहे इंतकाल थियल उनजो हुयो, त अहिड़े ॿार जी जनाज़ा नमाज़ न थींदी। अच्छा, ॿियो मामिलो इहो हूंदो त नंढे ॿार खे गुसुल ॾिनो वेंदो या न ॾिनो वेंदो, त नंढे ॿार खे गुसुल ॾिनो वेंदो। उहो गुसुल असां इन जे करे हुकुम नथा लॻायूं उनखे ॾिनो वेंदो त उहो जुनबी आहे, कंहिं क़िस्म जुनबी न आहे, हिकिड़ी पाकाई उनखे ॾिनी वेंदी, त नंढो ॿार उनजे जिस्म ते कंहिं क़िस्म जी का पलीती लॻल आहे या अहिड़ी तरह पायखानो लॻल आहे, पेशाब लॻल आहे, त उन एतबार सां उनखे जेको गुसुल ॾिनो वेंदो ताकी हे पाक थी करे पोइ क़बर जे अंदरि एंट्री थिए। बाक़ी जेको ॿारु माउ जे पेट खां मोल पैदा थियो आहे, कंहिं क़िस्म जी उनजी जनाज़ा नमाज़ न थींदी। हा, माउ जे पेट खां जीअं जो निकितो आहे पर उनजी हयाती यानी 2 मिंट हयाती हुई, 3 मिंट हुई, 4 मिंट हुई ऐं 5 ॾींहं हुई, 10 ॾींहं हुई, त अहिड़े ॿार जी जनाज़े नमाज़ जेको आहे पढ़ी वेंदी। बाक़ी जेको माउ जे पेट खां निकितो ई मोल आहे त उन ॿार जी बिल्कुलु जनाज़ा नमाज़ न थींदी।